मुगेरी रबी किनाल दुकान वाले की अर्ज कया तो 3 चक्कर में नोटिस दिनूं उनको बावजूद भी दुकान खोलियूं। अज नतीजो भी यो दुकान जो दिठूं। अगर मां चौथे चक्कर जैं भी दुकान खोलिया मां डायरेक्ट विड़दो मास मां इतला दी छां तो चौथे बार जैं भी दुकान खोलिया मां विड़दो मास चे पिया मुगेरी बा कमजोर आ मुगेरी पंज हक ले मरदो बा मारिया ती 4 ब्या मारे भी मरदो मुगेरी छड़दम ना मां संजर सामा जो ऐलानी जंगा मां हाने भी इते रहो पियो जाथे टाइम दे उते माची विड़दो मास। बाकी रब्बी किनाल दुकान के संजर जा जेका किराएदार आहिनि उनखे गुज़ारिश आहे होटल आहे टाल आहे पंप आहे उहे बि पंहिंजो छॾे वञे उन सां बि विड़दो मां 7 साल ज़मीन कब्ज़ो करे मुंहिंजा किराएदार खाधा अथई मुंहिंजी ज़मीन विकिणी खाधी अथई मां उनखे छॾंदुमि न। बाक़ी जंहिं 2 माण्हू मुंहिंजा शहीद बि करे चुको आहे मां 204 मुंहिंजा ॿिया मारे बि छॾंदोमांसि न। मां नाजाइज़ मुंहिंजा 2 माण्हू शहीद कयो अथई 7 साल मां नाजाइज़ विड़ियो आहे। हर कुझु चए पियो मुगेरी कमज़ोर आहे मुगेरी पंहिंजे हक़ लाइ मरदो 2 मारिया अथई 10 ॿिया मारे बि विड़दो। बाक़ी संजर खे छॾंदुमि न। ऐलानी जंग अथसि। दुकान वारनि गुज़ारिश आहे जेका बि किराएदार आहिनि पंहिंजो साइड थिए बाबा टाल वारो आहे होटल वारो आहे पंप वारो आहे जेका ई किराएदार अथसि इतला ॾेई छॾियां थो चौथे बार। बाकी जेका मुंहिंजा दुकान आहिनि जेका मुंहिंजा स्टाफ बाकी जेका नाजाइज़ जेका मुंहिंजा दुकान अथसि अगरि इहे दुकान वरी इहे खुलिया चौथे बार इहे मां नॉमिनेट करे टारगेट करे हणंदोमांसि। मां इहो चई छॾां थो 3 बार मां नोटिस ॾिनुमि उनखां बावजूद बि दुकान खोलिया अथऊं। संजर जो आदमी करे विड़दुमि चवंदुमि भाई बि संजर सां कठे आहे अगरि दुकान खोलियो जंहिं संजर पाण अची खोले बिल्कुलु खोले पोइ मां ॾिसां थो संजर जी मुड़सी खे सलाम कंदुमि जो दुकान ते अची वेही खोले पोइ पंहिंजो नतीजो बि ॾिसंदो। गौस बश्क बांभाण खे त मुंहिंजो ख़ुसूसी पैगाम आहे इन खे जल्द में जल्द 2-3 ॾींहंनि में पैगाम मिली वेंदो। अस्सलाम वालेकुम।